औरंगी ज़िले में बिजली जी लोड शेडिंग खां पोइ गैस जी लोड शेडिंग आवाम जूं निंड्रूं हराम करे छॾियूं आहिनि। औरंगी ज़िले जे केतिरनि ई इलाइक़नि में कलाकनि जा कलाक गैस बंदि हुजण जे करे शहरी घरनि में खाधो पचाइण खां महरूम बणियल आहिनि। हिन वक़्तु असां सां कुझु शहरी मौजूदु आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू गैस जी लोड शेडिंग जे दौरान कीअं पिया वक़्तु गुज़ारनि। मेरान टाउन में इहो हाल लॻो पियो आहे। ॾींहं जो मज़दूरी, शाम जो काठी में ॾेऊं था। हा, इहे पैसनि जो वठी आया आहियूं 200 जूं। छा कयूं, ग़रीब माण्हू जे लाइ ॾाढी मुश्किल आहे। पर छा कयूं, हाणे कमाइणो आहे, खाइणो आहे, ॿियो छा कयूं। काठियूं वतियूं आहिनि, थकी हाणे कमु थो वटियां त वरी काठियूं वतियूं आहिनि। गैस अचे ई कोन थी, 2-3 महीना थी विया आहिनि। बसि पोइ सिलेंडर ते काठियुनि ते मानी पचायूं था पिया, ॿियो वरी छा कंदासीं। बाबा कुझु सपोर्ट करे था सघूं, कुझु नथा करे सघूं। जॾहिं ॻाल्हाईंदासीं न, आवाम न ॻाल्हाईंदी त या गैस ईंदी न त छा कंदासीं। पोइ बिल त भरणा आहिनि, बिल त जॾहिं अचनि था पिया उहे भरणा आहिनि, थोरा या घणा आहिनि। बाक़ी जेको आहे अल्लाह ख़ैर करे, मानी त पंहिंजी हलाइणी आहे बाबा, जीअं बि सरकट हले। गुज़ारिश आहे त गैस जो मसइलो हल कयो वञे था त हिते जेके मेरान टाउन जा रिहाइशी आहिनि उन्हनि खे गैस जी सहूलियत ऐं खाधे पीते जी सहूलियत जेको आहे मिली सघे ऐं उहे दर दर परेशान न थियनि। ईद वारे ॾींहं खां वठी करे मुस्तक़िल गैस न आहे। गैस जे करे अचे बि त ॾींहं में सिर्फ़ु हिकिड़ो कलाकु, हिकिड़ो या 2 घंटा अचे थी, जंहिंमें छा पची सघंदो। ऐं ॾिठो वञे त न ॾींहं जो गैस आहे, न राति जो गैस आहे। बिजलीअ जो बि उहो ई मसइलो आहे, गैस जो बि इहो ई मसइलो आहे, पाणी बि उहो ई मुस्तक़िल न आहे। त हितां जा जेके हुक्मरान आहिनि, हितां जी जेकी इंतिज़ामिया उहा छा करे रही आहे। जॾहिं हर माण्हू गैस पंहिंजी उहो गैस नथी मिले, सिलेंडर भराइनि था, जेकॾहिं पाणी न आहे टैंकर भराइनि था। ऐं अहिड़ी तरह बिजली बि न आहे, हर को पंहिंजो सोलर सिस्टम वग़ैरह हणाए थो। त हिन दौरान इंतिज़ामिया छा थी करे, हुकूमत छा थी करे। मुझे याद नहीं कि हमने कभी चूल्हा भी जलाया हो। बिल्कुल नहीं आ रही हमारे यहाँ, बिल्कुल। यानी छोटी ईद से लेकर आज तक एक ज़रा भी नहीं आ रही। बाकी यहाँ के लोग लकड़ियाँ जला रहे हैं, 100 रुपए कितनी कितनी लकड़ियाँ लेकर आ रहे हैं। बहुत बुरा हाल है। अल्लाह पाक हमारे हुक्मरानों को हिदायत दे। गैस नहीं है, बिजली नहीं है, पानी नहीं है, कुछ भी नहीं है। भाई ये गैस का रोना तो अलग बात है, बाकी यहाँ पे और कौन सी चीज़ है। ना बिजली है, ना गैस है, ना पानी है, ना कोई सीवरेज का निज़ाम है ना। अल्लाह हुक्मी हम यहाँ पे गुजारा कर रहे हैं, कोई अल्लाह की तरफ से ये नहीं, वरना कि हमारे लिए तो बड़ा मुश्किल है। ये हालात में आप बताएं कि कैसे ज़िंदगी गुजारेंगे। और जिन लोगों के ज़ेरे नगराना ये इलाका है, उनको अल्लाह के आगे जवाब नहीं देना पड़ेगा। शहरियुनि जो चवणु आहे त इलाइक़े में केतिरनि ई महीननि खां गैस न आहे ऐं हू काठियूं ॿारण ते मजबूर आहिनि। कैमरामैन सफ़दर सां गॾु निज़ामी भुट्टो, द TT न्यूज़, औरंगी, कराची।